नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी चयो त कोरोना वायरस सबबि सूरत हाल तमामु ख़तरनाक है। अहिड़ी सूरत हाल में वफ़ाक़ सूबनि खे पाण सां गॾु खणी हले, पर वफ़ाक़ तरफ़ां तावन न पियो कयो वञे। बिलाल भुट्टो ज़रदारी ख़ानगी टीवी सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अवाम जी सिहत जो ख़्यालु रखंदे हुननि जी ज़िंदगी जो तहफ़्फ़ुज़ जा समूरा क़दम खयां वञनि। लॉकडाउन जो मुतालबो बीमारी जी पकड़ रोकण ऐं शकी माण्हुनि जा टेस्ट कराइण जे लाइ कयो वियो हो। हिन चयो त कोरोना वायरस सॼी दुनिया में तेज़ी सां पखिड़िजी रहियो। इहा हक़ीक़त ख़बर हुजण खां पोइ असां सिहत खाते जे कमज़ोर निज़ाम जंगी बुनियादनि ते मज़बूत करणु ज़रूरी हो। असांजो मुतालबो आहे त हिकु क़ौम बणिजी अवाम जी ज़िंदगी बचाइण जा क़दम खणूं। असांखे हक़ीक़त मूजिबि हलणु घुरिजे। आलमी सिहत वारे इदारे जे तजवीज़नि ते अमल करणु घुरिजे। इहो क़दम खणणु घुरिजे जंहिं सां अवाम जी ज़िंदगी ऐं सिहत बचाए सघूं। बिलाल भुट्टो ज़रदारी चयो त WHO वायरस जे पखिड़ रोक जे लाइ लॉकडाउन जे जल्द में ख़त्म करण जे बजाए जारी रखण जो मशवरो ॾिनो। को बि हिकु शहरी या सूबो अकेलो हिन वबा जो मुक़ाबिलो नथो करे सघिजे। असीं अकेला लॉकडाउन लागू नथा करे सघूं। असां दरख़्वास्त करे रहिया आहियूं त घर में रहो, पंहिंजी ज़िंदगी जो तहफ़्फ़ुज़ करियो। जॾहिं त असांजे सूबे जो गवर्नर दुकानूं खोलण ऐं कमु करण जो मुतालबो करे रहियो, असांजो लॉकडाउन जी अहमियत घटिजी वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।